अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो, ठीकु ठाकु आहियो? सिंधी लेक्चरर जे इंटरव्यू में SPSC जे पैनल तरफ़ां पुछा कयल सुवाल ऐं उन्हनि जा जवाब हीअ असां हलाए रहिया हुआसीं सिलसिलो। इन में जेको पहिरियों पार्ट आहे उहो असां करे चुका आहियूं, जंहिंमें असां 13 सुवाल ॾिठासीं ऐं उन्हनि जा जवाब बि डिस्कस कयासीं। हाणे जेके बक़ाया 23 मां बक़ाया सुवाल आहिनि उहे पढ़ंदासीं ऐं उन्हनि जा जवाब बि ॾिसंदासीं। हीउ इंटरव्यू कंडक्ट कयो वियो 26 तारीख़ 7 महीनो 2024 ते SPSC जी ऑफिस कराची में। ऐं शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हीअ असां करे विया आहियूं, ठीकु आहे। असां हाणे अचूं था 13 खां अॻिते। 13 सुवाल हुयो, छा पढ़ाॾो सोई सॾु को किताब बि आहे? जवाबु जी हा, इहो सिराज मेमण जो लिखियलु नाविल आहे, ठीकु आहे। हाणे अॻिते था अचूं। उन खां पोइ वरी सुवालु पुछा कयो वियो त सिराज बाबति वधीक कुझु ॿुधायो। हाणे हिन में मां न लिखियो आहे, छो त वॾो सुवाल जो जवाबु जेको आहे उहो वॾो थी वञे हा। इन में सिराज किथे ॼाओ, किथे पैदा थियो, ऐं सिराज कहिड़ियूं अदबी जेके आहिनि उहे ख़िदमतूं ॾिनियूं, कहिड़ा कहिड़ा किताब लिखियईं, कहिड़नि मौज़ूअनि ते, कहिड़नि टॉपिक्स ते लिखियईं, इहे जेके आहिनि उहे इंतिहाई ज़रूरी ॼाणण जे लाइ इन सुवाल जे जवाब में इहे ॼाणाइबा, ठीकु आहे। उन खां पोइ वरी सुवालु पुछियो, सिराज जा लिखियल कुझु किताब ॿुधायो। हाणे कुझु किताब जेके आहिनि हिते मां लिखिया आहिनि, उन्हनि में आहे पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आव, तुंहिंजी तंद तंवार, मुंहिंजी दुनिया हेकल, वया कुल, अठो माण्हू, हे कहाणियुनि जो किताबु आहे अठो माण्हू, सिंधी ॿोली। इहे जेके आहिनि सिराज जा लिखियल किताब आहिनि ऐं ॿिया बि इन खां अलावा सिराज किताब लिखिया आहिनि। उन खां पोइ 17 नंबर ते सुवालु जेको पुछा कयो वियो शागिर्द खां, कैंडिडेट खां, त शेख अयाज़ जी शाइरी जो पहिरियों मजमूओ कहिड़ो आहे? हाणे हिन जो जेको जवाबु आहे, शाइरीअ जो पहिरियों मजमूओ भंवर भिरे आकाश, हे बेभित खे ज़ेर आहे, हे भंवर भिरी आकाश जेको आहे शाइरीअ जो पहिरियों मजमूओ आहे, जेको 1962 ईस्वी में शेख अयाज़ जो इहो शाइरीअ जो मजमूओ छपियो। अच्छा, हीअ हेठां मां एक्स्ट्रा इंफॉर्मेशन ॾिनी आहे, उहा इहा त थी थो सघे पुछा इहा बि कई वञे ईंदड़ इंटरव्यू में या कंहिं टेस्ट में, त शेख अयाज़ जी उर्दू शाइरीअ जो पहिरियों मजमूओ कहिड़ो आहे, त इहो आहे बुए गुल नालाए दिलि, किताब जो नालो आहे। या वरी पुछा कई वञे त कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ, शेख अयाज़ जी कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ कहिड़ो आहे, त उनजो जवाबु आहे सुफ़ेद वहशी, ठीकु आहे। उन खां पोइ 18 नंबर ते सुवालु पुछा कई वई, कोकिण या कल्याण किताब कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु उस्ताद बुखारीअ जो लिखियलु किताबु आहे। उन खां पोइ पुछा कयो वियो त शेख अयाज़ जे ॼमण जी तारीख़ ॿुधायो, यानी कि एग्ज़ैक्ट तारीख़ पुछा कई वई, को साल वग़ैरह न। त जेका पैदाइश आहे शेख अयाज़ जी उहा 2 मार्च 1923 ईस्वी शिकारपुर में थी, ऐं वफ़ात हाणे ही मां वरी एक्स्ट्रा ॾेई छॾी आहे, 28 डिसंबर 1997 ईस्वी में वफ़ात थी शेख अयाज़ जी। ऐं शेख अयाज़ जेको दफ़न थियलु आहे उहो आहे भिड़शा में दफ़न थियलु आहे, ठीकु आहे। इहा एक्स्ट्रा इंफॉर्मेशन। उन खां पोइ 20 नंबर ते हिकिड़ो सुवालु पुछियो वियो त केॾारो किताब कंहिंजो लिखियलु आहे? हाणे इहो केॾारो किताबु आहे, इहो डूरल हुदा शाह जो लिखियलु आहे, ठीकु आहे जवाबु। उन खां पोइ हिकिड़ो सुवालु पुछियो वियो त रोशनी कहिड़े शाइर जी शाइरीअ जी लुग़त आहे? त हिन जो जवाबु आहे रोशनी शाह लतीफ़ जी शाइरीअ जी लुग़त आहे, ऐं इहा डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहब जी लिखियलु आहे। यानी शाह जे रिसाले जी जेका लुग़त आहे उनजो नालो आहे रोशनी, इन जो लेखक आहे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच। उन खां पोइ सुवालु पुछियो वियो, कहिड़े अंग्रेज़ी कमिश्नर जे हुकुम ते सिंधी सूरत ख़ती जोड़ी वई? इन जो जवाबु आहे सर बार्टल फेरियर जे चवण ते जेका आहे सिंधी सूरत ख़ती जोड़ी वई। उन खां पोइ हिकिड़ो ग्रामर जो सुवालु पुछियो वियो त फ़ैल मुतअदी मारूफ़ ऐं फ़ैल मुतअदी मजहूल ॿुधायो। हाणे जेको फ़ैल मुतअदी मारूफ़ आहे न, उहो यानी कि एक्टिव वॉइस असांजो जेको आहे उहो फ़ैल जंहिंखे जुमिले में मफ़ऊल ऐं फ़ाइल वाज़ ऐं चिटो हुजे। हाणे जेका हिन में हीअ लाइन लिखियलु आहे न, उहो इहा आम आहे, उहो हीअ लाइन त फ़ैल मुतअदी मारूफ़ में जेको ध्यानु हूंदो आहे न, तव्हांजो फोकस हूंदो आहे, उहो हूंदो आहे फ़ाइल ते हूंदो आहे। छा आहे, छा ते आहे? फ़ाइल ते हूंदो आहे। जेकॾहिं न मां हिकिड़ो तव्हांखे रियल लाइफ में हिन जो मिसाल ॾियां, किथे बि हिकिड़ो कंहिं जॻह में को हमिलो थिए थो पियो, हाणे तव्हां वटि 2 ऑप्शन आहिनि।
या त फोकस ॾियो त माना हमिलो थियो उन में माण्हू मरी विया, ठीकु आहे। हाणे इहो रियल लाइफ जो मिसाल, इहो थोरो गौर सां ॿुधिजो। फ़ैल मुतदी मारूफ़ ऐं फ़ैल मुतदी मजहूल जो। हिकिड़ी जॻह ते माना फायरिंग थी, उन में माण्हू मरी विया केतिरा ई। हाणे जेकॾहिं तव्हां फोकस कंदव त इहे माण्हू कंहिं मारिया, यानी कि उहो जंहिं कमु कयो, कम जो कंदड़ फ़ाइल, जेकॾहिं फोकस उनखे कंदव त तव्हांखे जुमिलो ठाहिणो पवंदो फ़ैल मुतदी मारूफ़ जो, यानी कि उहे कंहिं उन्हनि माण्हुनि खे मारियो, कंहिं उन्हनि माण्हुनि खे। हाणे असांजो सब्जेक्ट जेको थींदो कंहिं, यानी कि मिसाल मां थो चवां जेको आहे धाड़ेलनि 10 माण्हू मारिया, धाड़ेलनि। त हाणे हिते फोकस 10 माण्हुनि ते न हुयो, असांजो कंहिं ते फोकस हुयो त कंहिं मारिया आहिनि, धाड़ेलनि। इहो आहे फ़ैल मुतदी मारूफ़, यानी ध्यानु जेको आहे उहो फोकस जेको आहे, उहा छिक जेका आहे उहा फ़ाइल ॾे हूंदी आहे। हाणे अचूं था फ़ैल मुतदी मजहूल। हाणे उन में वरी फोकस तव्हांजो ॾेयारिबो आहे ऑब्जेक्ट ते, मफ़ऊल ते। यानी जेकॾहिं असां परवाह न कयूं त भाउ मारींदड़ कहिड़ो, पहिरियां इहो ॿुधायो त जेके मारिजी विया माण्हू मारिजी विया, केतिरा माण्हू मारिजी विया। ॾिसो हाणे हिते फोकस केतिरा माण्हू मारिजी विया, चवंदा खोड़ माण्हू मारिजी विया, माण्हू मारिजी विया। फोकस कंहिं ते असां ते, जंहिं ते कमु थियो आहे, कंहिं ते कमु थियो आहे, माण्हुनि ते। कहिड़ो कमु थियो आहे? मारण जो, माण्हू मारिजी विया। जॾहिं तव्हां फोकस मफ़ऊल खे कंदव त तव्हांजो इहो जुमिलो थी पवंदो फ़ैल मुतदी मजहूल जो, उहो फ़ैल जंहिंजो मफ़ऊल फिरी फ़ाइल बणिजी वियो हुजे ऐं उहो मफ़ऊल ते ध्यानु छिकराए। यानी अख़बार पढ़िजे थी, मिसाल अख़बार पढ़िजे थी, त हिते फोकस कंहिं ते आहे? अख़बार ते आहे न। हाणे जेकॾहिं चवां इमरान अख़बार पढ़े थो, त उते असांजो फोकस जेको इमरान ते हुयो, यानी कि सब्जेक्ट ते हो, फ़ाइल ते हो, उहो हुयो असांजो फ़ैल मुतदी मारूफ़। अख़बार पढ़िजे थी, हाणे असांजो फोकस थी वियो अख़बार ते, यानी कि मफ़ऊल ते, त इहो फ़ैल मुतदी मजहूल थी वेंदो। उनखां पोइ जेको डेमो ॾिनो वियो, त डेमो ते तव्हां करे ॾेखारियो, उहो आहे जदीद सिंधी शाइरीअ में लाड़ा। इहो टॉपिक उन कैंडिडेट खे ॾिनो वियो, त इन ते तव्हां डेमो ॾियो। ही हुया हिकिड़े इंटरव्यू जा, ऐं ईअं जेके इंटरव्यू जा सुवाल मूं ताईं पहुचंदा वेंदा, उन्हनि जा जवाब मां पंहिंजी जेको आहे नॉलेज जे हिसाब सां, पंहिंजे इल्म जे हिसाब सां, या पंहिंजी सर्चिंग जे हिसाब सां तव्हां सां गॾु उहो शेयर कंदो वेंदुसि। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।